सिंध हाई कोर्ट सखर में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह कडाणी क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत जवाबदार असकर लुंड जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। अवां खे आगाह कयूं पिया, सिंध हाई कोर्ट सखर ही सहाफ़ी नसरुल्लाह कडाणी क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। नाज़रीन, अदालत जवाबदार असकर लुंड जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। ख़बर अवां ताईं पहुचा पिया, सिंध हाई कोर्ट सखर में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह कडाणी क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत जवाबदार असकर लुंड जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। ही ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध हाई कोर्ट सखर में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह कडाणी केस जी ॿुधणी थी आहे। अदालत जवाबदार असकर लुंड जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। नाज़रीन, ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया, सिंध हाई कोर्ट सखर में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह कडाणी क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत जवाबदार असकर लुंड जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। नाज़रीन, अवां खे ॿुधायूं पिया, सिंध हाई कोर्ट सखर में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह कडाणी क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत जवाबदार असकर लुंड जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। ख़बर ताईं पहुचायूं पिया, सिंध हाई कोर्ट सखर में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह कडाणी क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत जवाबदार असकर लुंड जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। सिंध हाई कोर्ट सखर में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह कडाणी क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत जवाबदार असकर लुंड जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। नासिर, सिंध हाई कोर्ट सखर में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह कडाणी क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत जवाबदार असकर लुंड जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। नासिर, सिंध हाई कोर्ट सखर में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह कडाणी क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत जवाबदार असकर लुंड जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। पहुचायूं पिया, सिंध हाई कोर्ट सखर में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह कडाणी क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत जवाबदार असकर लुंड जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ शामिल कयूं पिया, सिंध हाई कोर्ट सखर में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह कडाणी क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत जवाबदार असकर लुंड जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। सिंध हाई कोर्ट सखर में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह कडाणी क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत जवाबदार असकर लुंड जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। सिंध हाई कोर्ट सखर में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह कडाणी क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत जवाबदार असकर लुंड जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे।